वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ की सदारत हेठि ख़ुसूसी सीड़पकारी सहूलत काउंसिल की एपेक्स कमेटी जो इजलास थी रहियो आहे। आर्मी चीफ वफ़ाक़ी वज़ीर चइनी सूबनि जा वॾा वज़ीर ऐं ॿिया शिरकत कंदा। एपेक्स कमेटी 6 नुकाती एजेंडा ते गौर कंदी ऐं मंज़ूरी ॾींदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर ख़िताब भी कंदा। हुकूमत ऐं मुखालिफ़ धुर विच में ॻाल्हियुनि जो ॿियो दौर थी रहियो आहे। ॻाल्हियुनि वारी कमेटियुनि जे इजलास जी सदारत क़ौमी असम्बली जो स्पीकर अयाज़ सादिक़ कंदो। बंदि कमरे वारे इजलास में तहरीक इंसाफ़ पंहिंजो चार्टर ऑफ डिमांड पेश कंदी। हुकूमत भी पंहिंजे मौक़िफ़ इजलास दौरान पेश कंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां उत्तर अरबी समुंड में मंशियात जे ख़ात्मे लाइ कामयाब ऑपरेशन ते सामूंडी फ़ौज खे भेटा पेश। संदसि चवणु आहे त PNS मददगार $10 लाख मालियत जी मंशियात जी खेप ज़ब्त कई। मंशियात जे ख़ात्मे वारी मुहिम में इहो हिकु अहम क़दम आहे। सामूंडी दिफ़ा ऐं मंशियात जी स्मगलिंग रोकण में सामूंडी फ़ौज जो अहम किरदारु आहे। क़ौम खे पाक बहरिया जे जवाननि ते फ़ख्रु आहे। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में तेज़ी जो रुझान जारी। 100 इंडेक्स में 1315 पॉइंट्स जो इज़ाफ़ो। 100 इंडेक्स 1,18,323 पॉइंट्स की बुलंद तरीन सतह ते पहुची वई। इंटरबैंक में अमरीकी डॉलर भी 5 पैसा सस्तो थी वियो। मोरे वेझो रोड हादसे में फौत थियल 8 ॼणनि जो केस दाख़िल। SHO जी फरियाद ते लखारी थाणे ते ट्रक ड्राइवर ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। ऐं पाकिस्तान ऐं ॾखण अफ्रीका विच में ॿी टेस्ट मैच सुभाणे शुरू थींदी। क़ौमी क्रिकेट टीम केप टाउन में भरपूर नेट प्रैक्टिस। पहिरीं मैच में ॾखण अफ्रीका पाकिस्तान खे 2 विकेटुनि तां शिकस्त ॾिनी हुई।